चमचा केर भी मुंहिंजी ज़मीन जो नालो न वठे बस। अस्सलामुअलैकुम दोस्तों, ख़ुशख़बरी सिंध टीवी ते हिकु न्यू धमाकेदार ड्रामो अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे लावारिस। जंहिं ड्रामे जी रिकॉर्डिंग जारी आहे। जंहिं ड्रामे में खोड़ सारा अदाकार हूंदा, मतिलब त आज़म मेंगल, सैयद निसार शाह, उमेद अली कलवड़, मज्जू सतार, अहमद अली शेख, बरकत अली, अब्बास उलोडाणो, खातिम खोखर, रमशा शहज़ादी, वहीदा अबड़ो, नैना नाज़, नसरीन नाज़, शमा मगी ऐं ॿिया बि केतिरा ई मशहूर अदाकार ऐं अदाकाराऊं हूंदा। ऐं हीउ ड्रामो 2026 में सिंध टीवी ते नशर थींदो ऐं हद खां वधीक ड्रामे में मज़ो हूंदो, छो जो लावारिस ड्रामे में हद खां वधीक जहिड़े खे प्रमोट कयो वेंदो ऐं अमुन खे घटि प्रमोट कयो वेंदो, छो जो ॻोठ जा माण्हू सभई लावारिस हूंदा ऐं वॾेरनि आॾो उन्हनि जी काई हलंदी न हलंदी, मतिलबु त वॾेरनि जा ग़ुलाम हूंदा ऐं उन्हनि आॾो मजबूर ऐं बेवस हूंदा। मतिलबु त इन अंदाज़ सां ई मतिलबु त ड्रामे खे ठाहियो वियो ऐं हद खां वधीक मतिलबु त उन में मज़ो हूंदो ऐं हद खां वधीक मतिलबु त जहिड़ो बि हूंदो। हिन ड्रामे जा तक़रीबन 400 या 500 एपिसोड हलंदा ऐं हिन टाइम तक़रीबन 40 या 50 एपिसोड रिकॉर्ड थी चुका आहिनि। उमेद आहे त हीउ नंढिड़ो वीडियो मूंखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।